अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गडाप मां सुपर हाईवे ते बहरिया टाउन वटि फुर दौरान मुज़ाहिमत ते हथियार नथा नौजवान मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया। फायरिंग में जिज़ान लाख ज़ख़्मी थी पियो आहे, जेको आगा खान अस्पताल में इलाज दौरान फौत थियो आहे। अवांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गडाप मां सुपर हाईवे ते बहरिया टाउन वटि फुर दौरान मुज़ाहिमत ते हथियार नथा नौजवान मारिजी वियो आहे। एक दफ़ो ॿीहर अवांखे अपडेट कंदा हलूं। अफ़सोसनाक ख़बर आहे। गडाप मां सुपर हाईवे ते बहरिया टाउन वटि फुर दौरान मुज़ाहिमत ते हथियार नथा नौजवान मारिजी वियो आहे। गडाप मां अवांखे अपडेट करे रहिया आहियूं। फायरिंग में जुज़लान ज़ख़्मी थी पियो आहे, जेको आगा खान अस्पताल में इलाज दौरान फौत थियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गडाप मां सुपर हाईवे ते बहरिया टाउन वटि फुर दौरान मुज़ाहिमत ते हथियार नथा नौजवान मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कनासी गडाप मां मंज़ूर सोलंगी खां। जी मंज़ूर, अपडेट कजो। जी, सुपर हाईवे बहरिया टाउन वेझो जेको आहे अणॼातल हथियार बंदनि जी जेके आहे फायरिंग में हिकु ॼणो जेको शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे पुलिस खणाए आगा अस्पताल मुंतकिल कयो, जिथे उहो जेको आहे ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत थियो, जंहिंजो लाश जेको आहे शहीद अब्बासी अस्पताल मुंतकिल कयो वियो। जंहिं खां पोइ पुलिस जो इहो चवणु आहे त फ़ौरन जी ॻोल्हा जारी आहे, जल्द फ़ौरन खे गिरफ़्तार कयो वेंदो। जी।